संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। संगत ही अक्को आहे, अक्को असां वटि जेके पंहिंजे सिंध में जेको असांजा इलाज हुया, हिकमत जो रंग हो, जंहिंखे बुकी बि चइबो हो, फकी सुती चइबो हो। हाणे उन्हनि जा नाला मटिजी विया। असां जूं दवाऊं उन में हे अक्सीर हुयो असां ते अकु। हीअ आहे अकु। अक जी हिकिड़ी ख़ासियत जी ख़बर पई आहे, उन ख़ासियत जे बारे में तव्हांखे ॿुधायां। हक़ीक़त में त इहा ख़ासियत बि पराई ॿोली आहे। हिन जो जेको फ़ाइदो आहे, जेको असांखे लाभ मिले थो, उन जे बारे में तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। मूंखे कंहिं हकीम ॿुधायो आहे त उन चयो त मुंहिंजो पंहिंजो हथ जो आज़मायल आहे ॾिठल अखियुनि सां, त अकु अहिड़ी शइ आहे जो जंहिं बि माण्हू खे नांग खाई वञे त अकु पटे। जीअं हाणे नाज़रीन हे तव्हां ॾिसो था, हिन जो जेको हे पन आहे, इहो जेको पन हीअं पटिबो त उहो हे खीरु निकितो, उहो हे खीरु थो वहेसि। इहो जेको खीरु तव्हां ॾिसो था, इहो खीरु ई हिन खे माना उनखे नाग ॾंगण वारी जाइ ते जेकॾहिं खीरु रखिबो त उहो नाग जो ज़हर 15-20 मिंटनि में ख़तमु थी वेंदो ऐं उतां नार थी वहंदो, उनखे चूसे ज़हर खे जिस्म मां ॿाहिरि कढंदो। हिन अक में इहा ख़ासियत आहे, जंहिंजे करे अलाह जी ज़ात वरी अहिड़ो रंग आहे जे ॿियूं दवाऊं मारणियूं पवनि या कुझु करिणो पवनि, पर असांजा सिंधी में हे इलाज अहिड़ा जो दग वेंदे काथे बि माण्हू खे को नांग खाए तकलीफ़ अचे त माना इहो असांजा इलाज हुया। पर हाणे असां छॾे करे पंहिंजा इलाज ऐं परायनि इलाजनि जी कढ लॻी पिया आहियूं। पोइ अलाह पियो ख़ैरु कंदो, पोइ उहे त एंटीबायोटिक दवाऊं या ॿियो कुझु ॾियनि था पिया। अक जा ॿिया बि घणा फ़ाइदा आहिनि, तमामु घणा फ़ाइदा आहिनि। अक जूं जेके फुंदड़ियूं आहिनि,